अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अमीर अहले सुन्नत जो उम्रो ऐं मदीना शरीफ जी हाज़िरी 2022 ने ईस्वी। दुआए जानशीने अमीर अहले सुन्नत। ए अल्लाह पाक जेको भी मुकम्मल रिसालो अमीर अहले सुन्नत जो उम्रो ऐं मदीना शरीफ जी हाज़िरी 2022 पढ़ी या ॿुधी वठे उनके हरमैन तय्यबैन जो जलवो नसीब फरमा। बार बार प्यारो काबो ऐं मिठो मिठो मदीनो ॾेखार ऐं उनके बेहिसाब बख्श फरमा। ख़ातमुल मुहद्दिसीन शेख अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, मूंखे मुंहिंजो पीर ऐं मुर्शिद हज़रत शेख अब्दुल वहाब मुत्तकी रहमतुल्लाह ताला अलैह जॾहिं बि मदीने पाक खां रुख़सत कंदो हो त फरमाईंदो हो, सफ़र हज में फ़र्ज़न खां बाद दुरूद खां वधीक का दुआ नाहे। पंहिंजो समूरो वक़्तु दुरूद पाक में सर्फ़ कर ऐं पाण खे दुरूद जे रंग में रंगे छॾ। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम। ए आशिकाने रसूल, उम्रो शरीफ वॾी अहम इबादत ऐं सुन्नत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम आहे। असांजे प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम पंहिंजी ज़ाहिरी ज़िंदगी मुबारक में हिकु हज ऐं 4 उम्रा अदा फ़रमाया। उम्रे जी लफ़्ज़ी माना आहे ज़ियारत। शरीयत मुतहरा में उन जी लफ़्ज़ी माना आहे मख़सूस शर्तनि सां बैतुल्ला शरीफ़ जी ज़ियारत करणु। उम्रे शरीफ जी छा त फ़ज़ीलत आहे। बुख़ारी शरीफ़ में आहे, हिकु उम्रो ॿिए उम्रे ताईं उन्हनि गुनाहनि जो कफ़ारो आहे जेकी उन्हनि जे विच में हुजे। हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह ताला अलैह हिन हदीस पाक जी शरह में लिखनि था, आलिम सगोरा फ़रमाइनि था त 2 उम्रनि जे विच में जेकी सगीरा गुनाह थिया उहे मुआफ़ थी वेंदा आहिनि। अचो हाणे अमीर अहले सुन्नत जे उम्रे शरीफ जा हालात ॿुधूं था। आशिक़ मदीना अमीर अहले सुन्नत निगरान शूरा हाजी मोहम्मद इमरान अत्तारी ऐं हाजी अली रज़ा पंहिंजे पुट हसन रज़ा सां गॾु मदीने पाक जी हाज़िरी जे लाइ पंहिंजे क़याम गाह अरब अमारात खां जिद्दा रवाना थिया। साहबज़ादा अमीर अहले सुन्नत हाजी उबैद रज़ा अत्तारी मदनी मद्दज़िल्लुल आली पंहिंजी वालदा मोहतरमा ऐं फैमिली समेत ॼण पहिरियां खां ई इस्तक़बाल जे लाइ अरब शरीफ़ जी पाकीज़ा हवाउनि में पहुची चुका हुआ। 20 रबीउल आख़िर 1444 हिजरी बमुताबिक़ 15 नवंबर 2022 जे अंगारे जे ॾींहुं उम्रे शरीफ जी अदायगी जे लाइ मक्के शरीफ जे पुरकैफ़ सफ़र जो आगाज़ थियो। अमीर अहले सुन्नत जी विलादत 26 रमज़ान मुबारक 1369 हिजरी बमुताबिक़ 12 जुलाई 1950 ईस्वी आहे। जॾहिं त ॾींहुं अरबा जो हुयो, ईअं हिजरी साल जे मुताबिक़ संदन उमिरि हिन वक़्तु तक़रीबन 74 साल आहे। आम तौर ते हिन उमिरि में जेको ज़ौफ़ ऐं कमज़ोरी जो आलम हूंदो आहे उहो हर समझदार माण्हू सम्झी सघे थो। बज़ाहिर नंढड़ो कमु वुज़ू करण बि मुश्किल थी वेंदो आहे। हिन उमिरि जे माण्हुनि जो लठ जे सहारे जे बग़ैर हलण ई वॾी नेमत आहे। छा त कंहिं ख़ूब चयो आहे, दस्तो पा गोश ज़बां होश में है करना है जो कर ले आज ही। यानी उमूमन पोड़ाइप में हथ पेर ॾकण, ज़बान अटकण लॻंदी ऐं ॿुधण जी ताक़त घटि थी वेंदी आहे। तंहिं करे हाणे जवानी में हथ पेर कन ऐं ज़बान इख़्तियार में आहिनि। अॼु जेको नेक कमु करिणो आहे हाणे करे वठो। पंहिंजी जवानी जी नेमत मां फ़ाइदो खणंदे अल्लाह पाक जी इबादत ऐं फ़रमान बरदारी वारे कमनि में वक़्तु गुज़ारियो। सिर्फ़ु पोड़ाइप में इबादत करण जो ज़हन बणाइण अजायो ख़्यालु ऐं डिघी उमेद आहे। फ़र्ज़ु कयो पोड़ाइप ताईं पहुचण में कामयाबी मिली बि वई, पर हथ पेर कन अख वग़ैरह सभई उज़वा मौत जे वेझो थियण सबबु कम खां जवाबु ॾेई वेंदा आहिनि। ॿियूं इबादतूं त पंहिंजी जॻह फ़र्ज़ निमाज़ बीही करे पढ़ण बि मुश्किल थी वेंदो आहे। मुंहिंजा आका आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, उतरते चांद ढलती चांदनी जो हो सके कर ले, अंधेरा पाक आता है ये 2 दिन की उजाली है। शरह कलाम रज़ा। ए जवान, पंहिंजी जवानी खे गनीमत ॼाण ऐं जेतिरो जल्दी थी सघे इबादत कर। मौत अचण वारो आहे ऐं अनक़रीब क़बर जी कारी राति हूंदी। ज़िंदगी जी रोशनी त बसि 2 ॾींहं जी आहे।
ही तमामु जल्द ख़त्म थियण वारी आहे। हुज़ूर मुफ्ती आज़म मौलाना मुस्तफ़ा रज़ा ख़ान रहमतुल्लाह ताला अलैह लिखन था, रियाजत के यही दिन हैं, बुढ़ापे में कहाँ हिम्मत, जो करना है अब कर लो, अभी नूरी जवां तुम हो। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, थोरो गौर कयो। हिकु पासे उम्रे शरीफ़ जी अरकाननि जी अदायगी जो मामिलो, ॿिए पासे 74 सालनि जी ॼमार जा बुज़ुर्ग ज़ोफ़ ऐं कमज़ोरी वारी हालत में बरक़रार, पर पोइ बि अतार जे दिलि जी ख़्वाहिश आहे त ज़िंदगी में कॾहिं बि वेही करे यानी व्हील चेयर ते वेही तवाफ़ न कयो। हाणे बि पेरनि ते हली करे काबे जी तवाफ़ जो लुत्फ़ खणणु चाहियां थो। बसि पोइ छा हो, दिली ख़्वाहिश पूरी करण जे लाइ ज़मज़म शरीफ़ पी करे 2 खां 3 भेरा दुआ घुरी, हिकु भेरो जिद्दे शरीफ़ खां मके पाक रवानगी जे वक़्तु, ॿियो भेरो मस्जिदुल हराम शरीफ़ में तवाफ़ खां पहिरियां अल्लाह पाक पंहिंजे नेक बाने ते फ़ज़ल ऐं रहम जी अहिड़ी बरसात फ़रमाई जो न सिर्फ़ु तवाफ़ बल्कि सही करण दौरान बि व्हील चेयर जी ज़रूरत न पई, बल्कि अहिड़ो करम थियो जो हीअ अरकान हिक ई वुज़ू सां अदा थी विया। उन नेम जे शुक्राने में क़ल्ब अतार बारगाह इलाही में झुकी वई ऐं पाण शुक्र जो सजदो अदा कयाऊं। ये ज़मज़म इसलिए है जिसलिए इसको पिए कोई, इसी ज़मज़म में जन्नत है, इसी ज़मज़म में कौसर है। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। 20 रबीउल आखिर 1444 हिजरी बमुताबिक 15 नवंबर 2022 अंगारे जे ॾींहुं उम्रे शरीफ़ जी अदायगी हुई। उम्रे जो अहराम ॿधी करे नियत करे तलबिया यानी लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक पढ़ंदे काफ़िलो मक्के शरीफ़ ॾांहुं रवानो थियो। मक्के शरीफ़ जी होटल में पहुची करे कुछ आराम वग़ैरह खां बाद मस्जिदुल हराम शरीफ़ जे तरफ़ रवाना थिया। मस्जिदुल हराम शरीफ़ में साॼो कदम रखी करे दाख़िल थींदे ई पाण बुलंद आवाज़ सां शायदि साण मौजूद आशिकान रसूल की यादि ॾियारण जी नीयत सां एतिकाफ़ जी नीयत कंदे नवई तो सुन्नतल एतिकाफ़ पढ़ियो। काबे शरीफ़ जी तरफ़ कदम वधी रहा हुआ। जीअं मताफ़ यानी तवाफ़ करण वारी जगह में पहुता, जलाल ऐं जमाल भरियो मंज़र निगाहुनि जे साम्हूं हो। काबतुल्लाह शरीफ़ जो हसीन जलवो पंहिंजी तमामु रौनकुनि सां नज़रुनि जे साम्हूं आहे। अखियुनि मां लुड़क जारी थी विया ऐं आलिन अखियुनि सां खाना काबा जो दीदार कंदे ई हथ दुआ जे लाइ बुलंद थी विया। बारगाह खुदावंदी में रोई रोई करे दुआउनि इल्तिजाउनि जो सिलसिलो शुरू थी वियो। कुछ देर ईअं पुरकेफ़ आलम में रहण खां बाद खाना काबा जो तवाफ़ करण जे लाइ 3 साहिन में ज़मज़म शरीफ़ पी करे इज्तिबा कयो ऐं पोइ बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर पढ़ी करे 3 भेरा हजर अस्वद जो इस्तिलाम करे तवाफ़ शुरू करे ॾिनो। पहिरें 3 चकरनि में रमल कयाऊं। तवाफ़ जे दौरान ज़बान ते मुख़्तलिफ़ दुआनि सां गॾोगॾु दुरूद शरीफ़ ऐं कॾहिं अश्कबार अखियुनि सां हिन दुआया शेर के बार बार पढ़ंदा रहा। मुसलमान है अत्तार तेरी अता से हो ईमान पर ख़ातिमा या इलाही। सुबहानल्लाह सुबहानल्लाह सुबहानल्लाह। उहे छा त ख़ूबसूरत ऐं हसीन घड़ियूं ऐं मंज़र हूंदा जॾहिं अल्लाह पाक जो हिकु सचो नेक बानो रोई रोई करे उन जे पाक घर जो तवाफ़ करे रहियो हूंदो। तसद्दुक़ हो रहे हैं लाखों बंदे गिर्द फिर फिर के तवाफ़े खाना काबा अजब दिलचस्प मंज़र है। मोतमिर यानी उम्रो करण वारे खे तवाफ़ जे 7 चकरनि खां बाद मक़ाम इब्राहिम जे वेझो जगह मिले त बहितर, न त मस्जिद हराम शरीफ़ में जिते बि जगह मिले मकरू वक़्तु न हुजे त 2 रकात नमाज़ तवाफ़ अदा करणु वाजिबु आहे। अमीर अहले सुन्नत नमाज़ तवाफ़ अदा करे मक़ाम इब्राहिम जे वेझो दुआ पढ़ी। नमाज़ तवाफ़ खां बाद मुल्तज़म जी हाज़िरी सुन्नत आहे। अमीर अहले सुन्नत उम्रो करण वारनि साथियुनि खे मुल्तज़म ते हाज़िरी जो अंदाज़ बयानु कंदे फ़रमायो, असांखे मुल्तज़म जे बिल्कुलु साम्हूं हाज़िरी ॾियणी आहे, छो त दीवार ऐं गिलाफ़े काबा ते काफ़ी ख़ुशबू लॻल हूंदी आहे ऐं मुहरम यानी अहराम वारे खे ख़ुशबूअ खां बचणो हूंदो आहे। उन करे उते चिंबड़ण ऐं हथ वग़ैरह लॻाइण खां एहतियात कयो। अमीर अहले सुन्नत उते तरसी करे गिरिया वज़ारी कंदे दिल में दुआ घुरी, ज़मज़म शरीफ़ पी करे ॿीहर दुआ घुरी। पोइ अमीर अहले सुन्नत सई जे लाइ सफ़ा ऐं मरवा जी तरफ़ रवाना थिया। सई जा 7 चकर ॾेई करे 2 रकात नमाज़ सई अदा करणु मुस्तहब आहे। सई जी नमाज़ अदा करे पाण मस्जिदुल हराम शरीफ़ खां ॿाहिरि अची विया। क़यामगाह यानी होटल जी तरफ़ तशरीफ़
वठी वञी रहिया हुआ त रस्ते में प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत गाह शरीफ़ जी आलीशान घर वटि गुज़र थियो त निहायत अक़ीदत ऐं महबत सां उन तरफ़ हथ खणी करे हथनि खे चुमी वरिताऊं। पोइ होटल तशरीफ़ वठी आया त हलक करण वारो इस्लामी भाउ हाज़िर हो। पाण हलक जा कुछ मदनी गुल बयान फरमाए करे हलक कराई ऐं ईअं अल्हम्दुलिल्लाह उम्रो शरीफ़ मुकम्मल थी वियो। पाण लिखनि था, शरफ़ मुझको उम्रे का मौला दिया है, करम मुझ गुनहगार पर बड़ा है। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, मुहरिम यानी एहराम बधण वारे ते एहराम जा ज़रूरी मसाइल सिखणु लाज़िम आहिनि। अमीर अहले सुन्नत जी मुबारक आदत आहे त हज जो सफ़र हुजे या उम्रे शरीफ़ जो, पाण एहराम जी हालत में हर वज़ू जे बदिले में एहतियातन हिकु सदक़े फ़ितर राहे खुदा में ॾींदा आहिनि त जीअं वज़ू करण में मथे या ॾाढ़ी मां किरियल वारनि जो कफ़ारो थी वञे। हिन उमिरि में पाण 3 भेरा वज़ू कयो ऐं उन जा 3 सदक़े फ़ितर अदा कया। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, अमीर अहले सुन्नत हर दिल अज़ीज़ शख्सियत आहिनि। उन मुबारक सफ़र में पाण प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी उम्मत जे लाइ दुआउनि सां गॾोगॾु पंहिंजे मुरीदनि ऐं तालिबनि ऐं मुहिब्बीन यानी महबत करण वारनि जे लाइ खोड़ दुआऊं कयूं। उम्रो शरीफ़ करण खां बाद हीअं दुआ घुरियाऊं, या रब्बल मुस्तफ़ा उम्रो क़बूल फरमा। मालिक करीम मके पाक जूं पाकीज़ा फ़ज़ाऊं ऐं हरम जूं थधियूं थधियूं हवाऊं हली रहियूं आहिनि। मुंहिंजा मौला उम्मत जी मग़फ़िरत फरमा। ए अल्लाह पाक ख़ुसूसन दावत इस्लामी वारनि ऐं वारियुनि खे बेहिसाब बख़्श फरमा। ए अल्लाह पाक जेतिरा बि दावत इस्लामी वारा आहिनि, जेकी दावत इस्लामी सां महबत करण वारा आहिनि, तमामु आशिकान रसूल सां हमेशा हमेशा जे लाइ राज़ी थी वञ। आमीन बिजाहि ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ए आशिकान रसूल, मक्को शरीफ़ दुनिया जो क़दीम तरीन ऐं तमामु वॾो फ़ज़ीलतुनि वारो शहर आहे। अल्लाह पाक उनजो ज़िक्र क़ुरान पाक में बि फ़रमायो आहे। प्यारे आका मदीने वाले मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी 63 साल ज़ाहिरी ज़िंदगी मुबारक मां 53 साल हिन मुबारक शहर जे हिस्से में आया आहिनि। अमीर अहले सुन्नत अॼोको ॾींहुं ऐं अचण वारी राति मके पाक में गुज़ारी। इंशा अल्लाहुल करीम सुभाणे सुबुह 8 वॻे ट्रेन जे ज़रिए मदीने पाक जी तरफ़ रवानगी आहे। पाण राति जो देर सां मानी खाधी, पोइ मके पाक जी फ़ज़ाउनि मां बरकतूं हासिल करण जे लाइ ॿाहिरि तशरीफ़ वठी आया ऐं कुझु देर ताईं चहलकदमी कई। उन दौरान बि पाण ख़ैरख़्वाही ऐं हमदर्दी जो सिलसिलो जारी रखियो। कुझु इस्लामी भाइरनि जी दिलजोई जे लाइ उन्हनि खे वीडियो ऐं वॉइस मैसेज मोकिले मदनी गुलनि ऐं दुआउनि सां नवाज़ियो। कराची सिंध पाकिस्तान में हिकु इस्लामी भाउ जो ऑपरेशन हो। अमीर अहले सुन्नत कुझु हिन तरह उन खां इयादत ऐं हमदर्दी जो इज़हार फ़रमायो। अल्हम्दुलिल्लाह राति जा तक़रीबन 4:15 थी रहिया आहिनि। मके पाक जे घिटिन में चहलकदमी करे रहियो आहियां। अल्हम्दुलिल्लाह उम्रे शरीफ़ जी सआदत हासिल थी वई आहे। आके रूह की हर ते में समोलूं तुझको, ए हवा तूने तो सरकार को देखा होगा। अल्लाह करीम अवां खे मके पाक जी बरकतुनि सां शिफ़ा अता फ़रमाए ऐं अवां जो ऑपरेशन कामयाब थिए, को साइड इफ़ेक्ट न थिए। हिम्मत रखो, सभु बहितर थी वेंदो इंशा अल्लाहुल करीम। निगरान शूरा हाजी मोहम्मद इमरान अत्तारी मुद्दज़िलुल आली अमीर अहले सुन्नत जे उम्रे शरीफ़ करण खां बाद जो पुरज़ोक़ कैफ़ियतूं कुझु हिन तरह बयानु कनि था। अमीर अहले सुन्नत जो मके पाक में जंहिं होटल में कमिरो हो, उन सां मुतसिल कमिरो मुंहिंजो हो। अमीर अहले सुन्नत पंहिंजे कमरे मां 2 या 3 भेरा ॿाहिरि तशरीफ़ वठी आया। वापसि पंहिंजे कमरे में वञण बदिरां मुंहिंजे कमरे में तशरीफ़ वठी आया, छो त सुभाणे सुबुह जो कोनैन जे नगीने मदीने पाक जूं ख़ुशियुनि भरियो सफ़र हुयो। आशिक़ मदीना मदीने जी यादि में झूमी झूमी करे मुख़्तलिफ़ शेर पढ़ी रहिया हुआ। ॼण अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया हिन शेर जा मिसदाक नज़र अची रहिया हुया। या रब सुए मदीना मस्ताना बन के जाऊं, उस शम्अ दो जहां का परवाना बन के जाऊं। अल्लाह पाक जा किरोड़े एहसान जो ज़िंदगी जे पुर बहार ॾींहंनि जो आगाज़ थियण वारो आहे। आशिक़नि जी मेराज बारगाह सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में हाज़िरी जा ख़ुशियुनि भरिया लम्हा अचण वारा आहिनि। मदीने शरीफ़ रवानगी खां तक़रीबन 2 कलाक पहिरियां आशिक़ मदीना जो इश्क़ में ॿुॾल पुरकैफ़ ऐं हसीन मंज़र ॾिसण जे लाइ
ॾिसो त मदीने पाक वञण जी ख़ुशी कीअं थींदी आहे। ए आशिकान रसूल, इहो मुबारक मक़ाम बारगाह रिसालत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिते हाज़िर थियण जा आदाब क़ुरान करीम में बयानु फरमाया विया आहिनि। इमाम इश्क़ मुहब्बत आला हज़रत इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह ताला अलैह लिखनि था, अमीरुल मोमिनीन हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु रोज़े अनवर वटि कंहिंखे ऊचो आवाज़ कंदे ॾिठो। फरमायो, छा पंहिंजो आवाज़ नबी जी आवाज़ खां ऊचो करी थो? ऐं ही आयत तिलावत फरमाई। तर्जुमो कंज़ुल इरफ़ान, ए ईमान वारो, पंहिंजे आवाज़ुनि खे नबी जी आवाज़ुनि खां बुलंद न कयो। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, आशिक़ मदीना अमीर अहले सुन्नत जे मदीने पाक में अदब ऐं ताज़ीम ते जेकर किताब लिखिजे त हिकु वॾो किताब तयारु थी पवंदो। संदन काफ़िले में कुझु ॿार बि हुआ। शहर मदीना जा आदाब बयानु कंदे सफ़र शुरू करण खां पहिरियां पाण ॿारनि खे मदीने जे सफ़र जा आदाब बयानु कयूं, जेकी कुझु तब्दीली सां बयानु कजनि था। उन में ख़ासि तौरु उन्हनि वालिदैन जे लाइ वॾो सबक़ु आहे जेकी सफ़र हरमैन तय्यबैन, मस्जिदुल हराम शरीफ़, मदीने शरीफ़ ऐं मस्जिद नबवी शरीफ़ वग़ैरह मुक़दस मक़ामनि ते पाण सां गॾु नासमझ नंढड़नि ॿारनि खे वठी वेंदा आहिनि। पंहिंजे ॿारनि खे उन्हनि बाबरकत मक़ामनि ते वठी वञण खां पहिरियां उतां जा आदाब लाज़मी सेखारियो त जीअं उन्हनि जी दिलि में हाणे खां ई उन्हनि मुक़दस मक़ामनि जी अज़मत ऐं शान वेही रहे। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, मदीने जो सफ़र शुरू थियण वारो आहे। जॾहिं मदीने पाक जी ट्रेन में वेहंदासीं त कुफ़ले मदीना लॻाइजो, यानी फुज़ूल गुफ़्तगू खिल भोग वग़ैरह नाहे करणी। का ज़रूरी ॻाल्हि हुजे त पंहिंजे वालिद सां करे वठिजो। बार बार पुछणु गाॾी किथे पहुती आहे, घणी देरि लॻंदी वग़ैरह सुवाल नाहिनि करणा, छो त सफ़र मदीना में मज़ो ई मज़ो आहे। नातू पढ़ो, दुरूद पढ़ो, ज़िक्र कंदा रहो। मदीने पाक में का शइ ज़ोर सां नाहे रखणी, बल्कि बिल्कुलु आहिस्ते रखणी आहे जो आवाज़ पैदा न थिए। जेकॾहिं इश्क़ रसूल में रोइणु अचे त ख़ुदा जो कसम ही तमामु वॾी सआदत आहे। अल्लाह पाक असांखे मदीने पाक जो अदब नसीब करे ऐं मदीने पाक में सब्ज़ गुंबज़ जी थधी थधी छांव में आका जे जलवनि में कलमो पढ़ंदे शहादत जो मौत नसीब फरमाए, जन्नतुल बकी में मदफ़न नसीब करे। मक्के शरीफ़ खां मदीने तैयबा जी तरफ़ सफ़र जारी आहे। तक़रीबन 2.5 कलाकनि जो हीउ सफ़र मुख़्तलिफ़ नातुनि जी पुरसोज़ माहौल में गुज़री वियो ऐं ॾिसंदे ई ॾिसंदे ट्रेन मदीने पाक जी फ़ज़ाउनि में दाख़िल थियणु लॻी। हीउ ॾिसो, ट्रेन मदीने शरीफ़ में दाख़िल थी वई। सभई इस्तक़बाल जे शौक़ में बीही करे बारगाह रिसालत में सलाम अर्ज़ु करणु लॻा। हिकु अरबी शख़्स हीउ मंज़र ॾिसी रहियो हो। उन परे खां ई पंहिंजी मोबाइल में उन ख़ूबसूरत यादगार मंज़र खे महफ़ूज़ करे वरितो। मदीने पाक जे रेलवे स्टेशन ते पहुची करे ट्रेन बीठी ऐं बारगाह रिसालत में ज़ौक़ ऐं शौक़ सां हाज़िर ॾियण जे लाइ क़यामगाह होटल रवाना थिया। सचे आशिक़ जी अॼोकी राति दरबार हबीब जी ज़ियारत जी राति आहे। अमीर अहले सुन्नत नओं लिबास पाए करे अखियुनि में ख़ाके मदीना जो सुरमो लॻाए चपनि ते ही शेर पढ़ंदा वञी रहिया आहिनि। मुजरिम बुलाए आए हैं जाऊ कहे गवाह, फिर रद्द हो कब ये शान करीमों के दर की है। चला हूँ एक मुजरिम की तरह मैं जानिबे आका, नज़र शर्मिंदा शर्मिंदा, बदन लर्जीदा लर्जीदा, किसी के हाथ ने मुझको सहारा दे दिया, वरना कहाँ मैं और कहाँ ये रास्ते पेचीदा पेचीदा। मस्जिद नबवी शरीफ़ जी तरफ़ आहिस्ता आहिस्ता कदम वधी रहिया आहिनि। मस्जिद शरीफ़ जे वेझो पहुता त ख़लीफ़ा अमीर अहले सुन्नत हाजी उबैद रज़ा अत्तारी मदनी ही ने नातिया शेर पढ़ियो। मेरे तो आप ही सब कुछ है रहमत आलम, मैं जी रहा हूँ ज़माने में आप ही के लिए। अखियुनि मां लुढ़क जारी थी विया ऐं हथ ॿधाऊं, या रसूल अल्लाह उन्ज़ुर हालना, या हबीब अल्लाह इस्मा कालना, इन्ननी फ़ी बहरि हम्मिन मुग़रक़ुन ख़ुज़ यदी सहिलना इश्कालना। पढ़ंदे रोज़े जी तरफ़ वधी रहिया आहिनि। आशिक़ मदीना जी मेराज जो वक़्तु अची वियो आहे। बसि हू ॾिसो, सब्ज़ गुंबज़ जो हसीन ऐं दिलकश नज़ारो। नूरानी रोज़े जो दीदार कंदे ई अमीर अहले सुन्नत बारगाह रिसालत में कुझु हिन तरह सलाम अर्ज़ु करणु लॻनि था। अस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलामु अलैका या शफ़ी अल मुज़लिबीन, अस्सलामु अलैका या सिराज सालिकीन, अस्सलामु अलैका या ख़ातमन नबिय्यीन। चपनि ते रोईंदे रोईंदे कॾहिं दुरूद ऐं सलाम
त कॾहिं शफ़ा जी ख़ैरात जो सुवाल जारी आहे। असअलुका शफ़ाअत या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह अव्हां खां शफ़ा जो सुवाल कयां थो। कुझु देरि ताईं परे बीही करे अदब ऐं एहतराम सां बारगाह रिसालत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में रोई रोई करे दुरूद ऐं सलाम जो नज़रानो जारी रहियो। ख़लीफ़ा अमीर अहले सुन्नत ही शेर पढ़ी करे लुत्फ़ में वधीक इजाफ़ो करे रहा हुआ। मुजरमों को शाह बख्शवाता है तू, अपनी उम्मत की बिगड़ी बनाता है तू, गम के मारों को सीने लगाता है तू, गम ज़दों बेकसों का तू गम खार है। तेरा सानी कहाँ, शाह कोनो मकां, मुझसे आसी भी उम्मत में होगा कहाँ, तेरे अफ़्वो करम का शहीदो जहाँ, क्या कोई मुझसे बढ़कर भी हक़दार है। पोइ रोईंदे रोईंदे पोएं पेर गाॾी जी तरफ़ मोटिया, छो त जॾहिं काबे खे पुठी ॾियणु अदब नाहे त काबे खे पुठी कीअं ॾेई सघिजे थी। बारगाह रिसालत में हाज़िरी खां बाद अमीर अहले सुन्नत आशिक़ रसूल जबल उहद शरीफ़ जे दामन में मौजूदु सैयदुश्शुहदा अमीर तैयबा हज़रत अमीर हमज़ा ऐं ॿियनि शुहदाए उहद अलैहिम रिदवान जी मुबारक मज़ारनि ते हाज़िरी ऐं फ़ातिहा ख़्वानी खां बाद उते मौजूदु आशिक़ान रसूल सां मुलाक़ात फ़रमाई। अॻी ॾींहुं सुबुह जे वक़्तु अमीर अहले सुन्नत मस्जिद नबवी शरीफ़ में हाज़िर हुआ। आहिस्ता क़दमनि सां हलण जो अंदाज़ मरहबा। आशिक़ माह रिसालत आला हज़रत जा शेर ज़बान ते जारी आहिनि। क़िस्मत सोरो हिरा की हिर्स है, किस्मत सोरो हिरा की हिर्स है, किस्मत सोरो हिरा की हिर्स है, चाहते हैं दिल में गहरा गार हम, हाथ उठाकर एक टुकड़ा ए करीम, हैं सखी के माल में हकदार हम। कॾहिं बिरादर आला हज़रत मौलाना हसन रज़ा ख़ान रहमतुल्लाह ताला अलैह जो ही शेर पढ़ी रहा आहिनि। बख्शवाना मुझसे आसी का रवा होगा किसे, किसके दामन में छुपूं तुम्हारा दामन छोड़कर। पोए अहिड़ी जाइ ते नमाज़ इश्क़ ऐं चाश्त नमाज़ इशराक़ ऐं चाश्त अदा फ़रमाई, जिते सब्ज़ गुंबद शरीफ़ वाज़े नज़र अची रहियो हो। अल्हम्दुलिल्लाह ज़िंदगी जूं अनमोल घड़ियूं आहिनि, ख़ुशियुनि जूं घड़ियूं आहिनि। रब जी रहमत झूमी झूमी करे वसी रही आहे। कुझु देरि ताईं ख़ूब ज़ोक़ ऐं शौक़ सां बारगाह रिसालत में दुरूद ऐं सलाम जा गुल निछावर कंदा रहिया। उन दौरान जीअं ई सब्ज़ गुंबद शरीफ़ जी तरफ़ निगाह खॼी, अदब ऐं तहज़ीम में हथ ॿधी करे मथो झुकाए छॾियो ऐं दिल में ख़बर न आहे सचे आशिक़ पंहिंजे महबूब जी बारगाह में छा छा इल्तिजाऊं कयूं। वापसी ते गाॾी में ख़लीफ़ा अमीर अहले सुन्नत हिन नात जा शेर पढ़णु शुरू कया। आस तुम पर लगाए हुए हैं, लुत्फ़ो रहमत का ही आसरा है, दिल पहिरियां ई इश्क़ रसूल में ज़ख़्मी हुई। इस्तिग़ासा जे शेरनि वेतर असर पैदा करे छॾियो। अमीर अहले सुन्नत बुलंद आवाज़ सां रोइण लॻा ऐं रोईंदे रोईंदे दरबार रिसालत में कुझु हिन तरह अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह गुनाहनि भरियो न मोटाइजां, पंहिंजे रब खां बख़्शिराए छॾिजो, जन्नत में पंहिंजो पाड़ेसरी बणायो। हाणे त ज़िंदगी जो जाम भरिजण वारो आहे, पोढ़ाए बि ज़ोर ते आहे, नेकियूं थी नथियूं सघनि। जेकॾहिं अव्हां न संभालियो त पाण पंहिंजी नातिया किताब वसाइल बख़्शिश में लिखनि था, सफ़ीने के परखचे उड़ चुके हैं, ज़ोर तूफ़ान से संभालो मैं भी डूबा ए मेरी जान या रसूल अल्लाह। मुफ़स्सिर शहीद हकीमुल उम्मत मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह ताला अलैह फ़रमाइनि था, मदीने पाक खां वेंदे वक़्तु ज़ाइरीन जो जेको हाल हूंदो आहे उहो न पुछो। मदीने जे दर ऐं दीवारनि जी जुदाई सताईंदी आहे। मूं मस्जिद नबवी जी चाउंठ खां चिंबड़ी माण्हुनि खे रोईंदे ॾिठो आहे। बदन से जान निकलती है, आह सीने से तेरी फिदाई निकलते हैं जब मदीने से। मदीने पाक में तक़रीबन 36 कलाकनि जी मुख़्तसिर हाज़िरी खां बाद अमीर अहले सुन्नत जी मदीने पाक खां जुदाई जूं घड़ियूं अची पहुतियूं। पाण मरकज़ी मजलिस शूरा जे रुकन अलहाज सईद इब्राहिम शाह साहब रहमतुल्लाह दामत बरकातुल आलिया जे लाइ कुझु हिन रीत हिकु तहरीर तरतीब ॾिनी। अफ़सोस कुझु ई घड़ियूं तइबा जूं रहिजी वियूं आहिनि। ए अख अॼु रत रोअंदी रह जेतिरो रोई सघी थी। उहो लिखंदे तक़रीबन 4.5 कलाकनि खां बाद बकी में जॻह न मिलण जी सूरत में शायदि मदीने खां जुदाई थी वेंदी। अफ़सोस। अलविदाई हाज़िरी। अॼोकी राति मदीने शरीफ़ खां जुदाई जी राति आहे। रहीम ऐं करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में
दुरूद सलाम अर्ज़ करे अॼोकी राति मदीने पाक खां जुदा थियणो पवंदो। हिन दौर में जेकॾहिं कंहिं सचे आशिक़ खे पंहिंजे महबूब जी बारगाह खां जुदाई जी कैफ़ियत ॾिसणी हुजे उहो अमीर अहले सुन्नत जी मदीने पाक खां जुदाई जा मंज़र ॾिसी वठे। ही रिकत अंगेज़ मंज़र ॾिसण वारनि जे अखियुनि मां बि ॻोढ़ा जारी थी वेंदा आहिनि। अमीर अहले सुन्नत पंहिंजे कमरे मां रोईंदे मदीने पाक जे दर ऐं दीवारुनि खे चुमंदे लिफ्ट में दाख़िल थिया। लिफ्ट जी भित सां चिंबड़ी आहूं भरे रोअंदा रहिया। इन्हीअ कैफ़ियत में लिफ्ट खां ॿाहिरि अची गाॾी में वेठा ऐं जन्नतुल बकी शरीफ़ जी तरफ़ ॿाहिरि मेन रोड ते सब्ज़ गुंबज़ जी ज़ियारत कंदे रोईंदा रहिया। दुरूद ऐं सलाम अर्ज़ करे जॾहिं वापसी जो वक़्तु आयो त एतिरे क़दुरु शिद्दत सां रोइण लॻा जो साणस मौजूद आशिक़ाने रसूल भी पंहिंजे जज़्बनि खे क़ाबू न करे सघिया। पोइ इस्लामी भाइरनि अॻिते वधी सहारो ॾिनो ऐं पोइ गाॾी में वेठा। गाॾी आहिस्ते आहिस्ते मस्जिद नबवी शरीफ़ खां परे थींदी पई वञे। आशिक़ मदीना मदीने पाक जे ॾुख ऐं जुदाई में आलिन अखियुनि सां मस्जिद शरीफ़ जा गुंबज़ ऐं मीनार ॾिसंदा पिया वञनि। ओचितो अमीर अहले सुन्नत तड़पी करे पुकारियो, हीअं त गुंबज़ शरीफ़ भी नज़र न पियो अचे। एतिरो ॿुधण हो ऐं आशिक़ाने रसूल सुॾका भरे रोइण लॻा। इन्हीअ गम वारी कैफ़ियत में रोंदे रड़ंदे ज़बान ते ही अल्फाज़ जारी थी विया, अलवदा या रसूल अल्लाह, अलवदा या रसूल अल्लाह। आका मदीने खां जुदाई थी रही आहे, बार बार घुराइजो आका, करम फरमाइजो, शफ़ाअत खां महरूम न फरमाइजो, असां सभिनी सां राज़ी थी वञिजो, हमेशा हमेशा जे लाइ ख़ुशि थी वञिजो, पंहिंजे रब खां बख़्शिराइजो या रसूल अल्लाह। सॼी उम्मत जी ख़ैर थिए, शहज़ादनि जो सदको, अहले बैत ऐं असहाब जो सदको, हर दावत इस्लामी वारे ऐं वारीअ जी ख़ुसूसी शफ़ाअत जी दरख़्वास्त आहे। या रसूल अल्लाह करम फरमायो, शफ़ाअत जी ख़ैरात अता कयो। असअलुक शफ़ाअत या रसूल अल्लाह, आते हुए क्या सहल मदीने का सफ़र था, जाते हैं तो एक एक कदम राह कड़ी है, रोते हुए पहुँचे थे रोते हुए लौटे हैं, चंद वसल की घड़ियाँ थी अब हिजरे मदीना है। मदीने पाक का ट्रेन ज़रिए जिद्दे शरीफ वापसी थी। तकरीबन सॼे रस्ते में अलविदाई कलाम ॿुधी ॿुधी अमीर अहले सुन्नत मदीने पाक जी जुदाई में आहूं भरींदा रहिया। उन सफ़र में पाण हिकु मदनी इस्लामी भाउ जे नाव मदीने पाक खां जुदाई जी दर्द भरी कैफ़ियत जो इज़हार कंदे लिखियो, अफ़सोस मदीनो निगाहुनि खां लिकी वियो, ट्रेन असांखे परे कंदी पई वञे, अफ़सोस हाणे जिद्दे शरीफ़ पहुचण वारा आहियूं। अमीर अहले सुन्नत जूं अरब शरीफ़ जी पाकीज़ा फ़ज़ाउनि खां जुदा थियण जूं आख़िरी घड़ियूं पंहिंजे हिन शहर जे हक़ीक़ी मिज़दाक़ आहिनि। मैं शकिस्ता दिल लिए बोझल कदम रखता हुआ चल पड़ा हूँ या शहनशाह मदीना अलवदा। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, अमीर अहले सुन्नत हिन मुबारक सफ़र में मुख़्तलिफ़ मक़ामनि ते कुझु आशिक़ाने रसूल जा नाला, कुझु तहरीरूं तरतीब ॾिनियूं, उन्हनि खे मुलाहिज़ा फ़रमायो ऐं मदीने जी यादि में गुम थी वञो। जीअं कंहिं चयो आहे त हम मदीना घूम आए, जालियों को चूम आए, जब किसी ने छेड़ी है गुफ्तगू मदीने की। अमीर अहले सुन्नत जी तहरीरुनि जी वीडियो ॾिसण जे लाइ लिंक्स आहिनि, उन्हनि ते क्लिक कंदा। उन लिंक्स खे ॾिसण जे लाइ अव्हांखे PDF रिसाले खे ॾिसणो पवंदो। अचो उन्हनि तहरीरुनि मां कुझु तहरीरूं अव्हांखे पढ़ी ॿुधायां थो, जिन जो सिंधी में तर्जुमो कुझु हिन रीति आहे। फ़रमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं सफ़र खां को वापसि अचे त घर वारनि जे लाइ कुझु न कुझु हदियो यानी तोहफ़ो गिफ्ट आणे, जेतोणीकि झोली में पथर ई विझी अचे। अल्हम्दुलिल्लाहिल करीम, ही तहरीर लिखण वक़्तु मक्का मुकरमा जे महकंदड़ फ़िज़ाउनि मां लुत्फ़ अंदोज़ थी रहियो आहियां। इंशाअल्लाह थोरी देरि खां बाद मदीने शरीफ़ जी तरफ़ रवानगी आहे। तमामु जल्द असां मदीने मुनव्वरा जो कसद कंदासीं। अलहाज सैयद आरिफ अली शाह साहब जी ख़िदमत में पेश करण जे लाइ ही तहरीर लिखी वई। अहिड़ी तरह हाजी फ़ुज़ैल रज़ा अतारी जे लाइ बि तहरीर लिखी वई, जंहिंमें कुझु हिन तरह आहे त फ़रमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको कंहिं मरीज़ जी इयादत जे लाइ वेंदो आहे त आसमान मां हिकु पुकारण वारो पुकारींदो आहे, तोखे ख़ुशख़बरी हुजे, तुंहिंजो हलणु चङो आहे ऐं तो जन्नत जी हिकु मंज़िल खे पंहिंजो ठिकाणो बणायो आहे। अल्हम्दुलिल्लाह असांजी ट्रेन मदीने जी जानिब वधंदी पई वञे। ट्रेन जे सफ़र दौरान ही तहरीर लिखी
तोहफ़ो बराए रुकन शूरा हाजी फ़ुज़ैल रज़ा अत्तारी। अहिड़ी तरीक़े सां निगरान शूरा समेत तमामु अरकान शूरा जी ख़िदमत में बि हिन उमिरि जो ईसाल सवाब पेश कयो वियो। कुझु तहरीरूं ॿियूं बि आहिनि जिन में हाजी मोहम्मद शाहिद अत्तारी जे नाले हिकु तहरीर आहे जंहिंमें पाण लिखनि था त हदीस कुदसी में फ़रमान इलाही आहे, ए इंसान तुंहिंजो दीन उन वक़्त ताईं सही नथो थी सघे जेसिताईं तुंहिंजी ज़बान सिधी न थी वञे ऐं तुंहिंजी ज़बान तेसिताईं सिधी नथी थी सघे जेसिताईं तूं पंहिंजे रब खां हया नथो करीं। अल्हम्दुलिल्लाह असांजो हवाई जहाज़ जिद्दे शरीफ़ उॾामी रहियो आहे। सुभान अल्लाह। फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको शख़्स पंहिंजी कावड़ खे रोकींदो अल्लाह पाक क़यामत जे ॾींहुं उन खां पंहिंजो अज़ाब रोके छॾींदो। अल्हम्दुलिल्लाह अल करीम हीअ अल्फाज़ लिखंदे वक़्तु असांजो हवाई जहाज़ अरब शरीफ़ जी फ़ज़ाउनि में दाख़िल थी झूमंदे जिद्दे शरीफ़ जानिबे परवाज़ थी रहियो आहे। हाजी मोहम्मद अमीन अत्तारी जी ख़िदमत में सफ़र मदीना जी यादगार सौगात। हरम मक्का में कई वेंदड़ हिकु नेकी लख नेकियुनि जे बराबरि आहे ऐं हिकु गुनाह लख गुनाहनि जे बराबरि आहे। अल्हम्दुलिल्लाह ही तहरीर लिखण वक़्तु असांजो हवाई जहाज़ जिद्दे शरीफ़ जी तरफ़ परवाज़ करे रहियो आहे। हाजी मोहम्मद ताहिर मदनी जे लाइ यादगार सौगात। क़बर अनवर में अल्लाह पाक जे सभिनी खां आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म मुबारक खां ज़मीन जो जेको हिसो लॻल आहे उहो काबे शरीफ़ बल्कि अर्शो कुर्सी खां बि अफ़ज़ल आहे। अल्हम्दुलिल्लाह मदीने शरीफ़ जी हाज़िरी जी अॼु पहिरीं राति आहे। हीअ तहरीर हाजी अब्दुल हबीब अत्तारी जे लाइ तोहफ़ो आहे। हदीस कुदसी में अल्लाह करीम जो फ़रमान आलीशान आहे, जंहिं मुंहिंजी हराम कयल शयुनि खां पंहिंजे अखियुनि खे झुकाए वरितो यानी उन्हनि खे ॾिसण खां बचियो, मां उनखे जहन्नम खां अमान यानी पनाह अता कंदुसि। अल्हम्दुलिल्लाह अल करीम असांजो हवाई जहाज़ अरब शरीफ़ जी फ़ज़ाउनि में उॾामी रहियो आहे। ओहद रज़ा अत्तारी जे लाइ दौरान परवाज़ तहरीरी सौगात। सुम्हण वक़्तु हिकु भेरो आयतुल कुर्सी हमेशह पढ़ो छो त चोर ऐं शैतान खां हमेशह अमान यानी पनाह आहे। अल्हम्दुलिल्लाह अल करीम सफ़र मदीना जो सिलसिलो आहे। इंशाअल्लाह अल करीम अनक़रीब असांजो हवाई जहाज़ जिद्दे शरीफ़ में लहण वारो आहे। अलहाज सैयद साजिद शाह जी ख़िदमत में यादगार सौगात। अफ़सोस कुझु घड़ियूं त एबाजियूं रहिजी वियूं आहिनि। ए अख अॼु रत रोअंदी रह जेतिरो रोई सघी थी। हीअ लिखण खां वठी तक़रीबन 4.5 कलाकनि खां बाद बकी में जॻह न मिलण जी सूरत में शायदि मदीने पाक खां जुदाई थी वेंदी। अफ़सोस। अलहाज सैयद इब्राहिम शाह साहब जी तरफ़ नज़रानो। मदीनो काइनात जो नगीनो आहे। अफ़सोस मदीनो निगाहुनि खां ओझल थी वियो। ट्रेन असांखे परे खणी वञी रही आहे। अफ़सोस हाणे जिद्दा शरीफ़ ईंदो पोइ मदीने खां जुदाई। हाजी अबू आतिफ़ जे लाइ तोहफ़ो। अफ़सोस जुदाई जो वक़्तु अची पहुतो आहे। दिलि ग़म जी गहरे दरिया में बुॾी रही आहे। अल्लाह करीम अव्हां जे वालिदैन समेत ऐं सॼे ख़ानदान जी मग़फ़िरत फ़रमाए। अफ़सोस सिर्फ़ु चंद कलाकनि खां बाद शायदि मदीने खां जुदाई थी वञे। मुफ़्ती हसान मदनी जे लाइ तोहफ़ो। मदीने शरीफ़ जे सफ़र जी यादगिरी। अल्हम्दुलिल्लाह ही लिखण वक़्तु असांजो हवाई जहाज़ अरब शरीफ़ जे हुदूद में दाख़िल थी चुको आहे। नियत आहे त सफ़र मदीना में पंहिंजे लाइ हर दावत इस्लामी वारे ऐं वारीअ जे लाइ ऐं तमामु आशिक़ान रसूल जे लाइ दुआ कंदो रहां। मुसाफ़िर जी दुआ क़बूल थींदी आहे। रफ़ीकुल हरमैन सिफ़े 14 ते आहे, मुसलमान जी गैर मौजूदगी में दुआ घुरे त उहा क़बूल थींदी आहे। हाजी अबू रजब आसिफ़ मदनी जे लाइ राह मदीना जी यादगार सौगात। निगाहुनि खां सभु कुझु मदीने जो ओझल थी वियो। दिलकश हसीन मंज़र मदीने में छॾे आयुसि। परे थी वियो सरकार जो दर, आह ग़म में वरतल अतार। जल्द अचां वरी दर ते मां मदीनो छॾे आयुसि। रुकन शूरा हाजी याफ़ूर जी ख़िदमत में ग़म मदीना में बुॾल तहरीरी सौगात। हीअ अल्फाज़ जेतोणीकि मदीने में न आहिनि लिखिया, ताहम जंहिं कागज़ ते लिखिया आहिनि उहो मदीने मां थी आयो आहे। या अल्लाह पाक हर दावत इस्लामी वारे ऐं वारी ऐं सॼी उम्मत जी बख़्शिश फरमा। मुंहिंजे तमामु मदनी पुटनि ऐं मदनी धीअरुनि जी जाइज़ मुरादुनि ते रहमत जी नज़र फरमा। आमीन। ही लिखंदे वक़्तु दिलि गमज़दा आहे। अफ़सोस चंद घड़ियुनि खां पोइ मदीने शरीफ़ खां विछोड़ो आहे। अफ़सोस मदीने खां जुदाई जूं घड़ियूं आहिनि। सभई दावत इस्लामी जो दीनी कमु कंदा रहो। मदीने जे सफ़र जी यादगिरी।
ॿियनि खां दुआ कराइण सां बरकत हासिल थींदी आहे। पंहिंजे हक़ में ॿियनि जी दुआ क़बूल थींदी थियण जी वधीक उमेदु हूंदी आहे। इंशा अल्लाह अनक़रीब असांजो हवाई जहाज़ जिद्दे शरीफ़ जे एयरपोर्ट ते लहण वारो आहे। अलहाज सैयद फुज़ैल शाह साहब जी ख़िदमत में सौगात। हिन वक़्तु ट्रेन मूंखे मदीने खां घणो परे खणी वञी रही आहे। काश बकी या अल्लाह पाक मुंहिंजी सिकी लधी धीउ ऐं टिनी ॾोहिटुनि ऐं उनजी आल खे बेहिसाब बख़्श फरमा। बार बार मदीनो मुनवर ॾेखार। आमीन। अफ़सोस कुझु ई घड़ियूं त इबाजूं रहिजी वियूं आहिनि। ए अख अॼु रत रोअंदी रह जेतिरो रोई सघी थी। अफ़सोस मदीने खां जुदाई थी वई।